अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हांखे छा थो लॻे? कूंज खे यानी राज़न जी सौट खे शाहनवाज़ खान जा माण्हू वाक़ई खणी वेंदा, अगवा करे वेंदा, या मंसूर खान उन्ही खे उतां बचाइण में कामयाब थी वेंदो? अॼु अपडेट ॾींदासीं पूरी तव्हांखे नंढड़े वीडियो में आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजी उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक हिन वीडियो खे शेयर भी ज़रूरु कंदा पंहिंजे दोस्तनि ताईं। दोस्तों मंसूर खान वेंदो ऐं इन खे उन ठिकाणे ते ॻोल्हींदो जिथे सोडल ॾस ॾिनो हुयो ऐं उतां जेको आहे शाहनवाज़ खान त जा माण्हू त हेॾा ॻोल्हींदा, लेकिन उन्हनि खे ख़बर न पवंदी, छो त उन्हनि खे का ख़बर न किथे आहे। लेकिन छोकिरी उतां भॼण जी पूरी कोशिशि कंदी, पर मंसूर खान पोइ बि उते पुॼी वेंदो ऐं इन खे हथीको कंदो ऐं पाण वटि महफ़ूज़ रखण जी कोशिशि कंदो, उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो तुंहिंजो वापसी वञण में तुंहिंजी मुंहिंजी सभिनी जी भलाई आहे। अगरि तूं वापसि न वेंदीअं त तुंहिंजा ॿाहिरि नाहक खून वहंदा, ही जंग वधी वेंदी ऐं तुंहिंजो रिश्तो मां पाण वठी ईंदुसि ऐं शादी कंदुसि, मूं ते तूं एतबार कर। मंसूर खान ॾाढो प्यार सां हुनखे सम्झाईंदो छोकिरी खे ऐं हू सम्झी वेंदी। हू चवंदी ठीकु आहे, मां तो ते अॻे बि एतबार कयो हुयो, हाणे बि वरी बि तो ते एतबार कयां थी। मूंखे पंहिंजे मौत जो भउ न आहे, लेकिन मुंहिंजी ज़िंदगी कंहिं चंड जे माण्हू हथु न चढ़ी वञे।